अस्सलामुअलैकुम दोस्तों ही कहानी आहे चालाक ॻोठाणो ऐं हैरान थियल चोरनि जी। सिंध जे हिकु नंढड़े पर ख़ुशहाल ॻोठ में ग़ुलाम हुसैन नाले हिकु माण्हू रहंदो हो। ग़ुलाम हुसैन तमामु सादो खिलंदड़ चहिरे वारो ऐं थोरो शरारती तबियत जो माण्हू हो। ॻोठ जा माण्हू चवंदा हुआ त ग़ुलाम हुसैन जे ॻाल्हियुनि में अहिड़ो मज़ा हूंदो आहे जो ॾुखियो माण्हू बि खिलणु लॻंदो आहे। हिकु ॾींहुं शाम जो ग़ुलाम हुसैन पंहिंजे घर जे ॿाहिरां खट ते वेठो हो। हथ में चांहि जो कोप, साम्हूं ॿकरियूं गाह खाईंदियूं ऐं हू आसमान ॾिसी रहियो हो। ओचितो हुनखे ख़्यालु आयो त अॼु कुझु न कुझु अजीब थींदो। राति थोरी देरि में ऊंदाही वधी वई। ॻोठ में माठ थी वई। सभु माण्हू सुम्हणु लॻा, पर ॻोठ जे भर सां ॿ चोर लिकी लिकी अची रहिया हुआ। उन्हनि जो इरादो हो त कंहिं अमीर माण्हू जे घर में चोरी कजे। पहिरें चोर चयो, यार ॿुधो अथमि त इन ॻोठ में ग़ुलाम हुसैन नाले माण्हू वटि घणो सामान आहे। ॿियो चोर बि चवणु लॻो, हा पोइ अॼु राति हुनजो घर साफ़ कंदासीं। उहे आहिस्ते आहिस्ते ग़ुलाम हुसैन जे घर वटि पहुता, पर ग़ुलाम हुसैन अञा ताईं सुम्हियो ई न हो। हू अंदरि वेठो हो ऐं पुराणियूं ॻाल्हियूं यादि करे पाण ई खिलंदो पियो रहियो। चोर दीवार टिपी अंदरि आया। ग़ुलाम हुसैन खे थोरो आवाज़ु ॿुधो। हू सम्झी वियो त को न को महिमान बिना सॾ जे आयो आहे, पर ग़ुलाम हुसैन डिॼण वारो माण्हू न हो। हुन फ़ौरन हिकु रिथा सोची हू ज़ोर सां पंहिंजी ज़ाल खे चयईं, ए ज़ाल, जल्दी उथी, मूंखे यादि आयो त असांजो सोन ऐं पैसा त खूह में लिकायल आहिनि, न त चोर खणी वेंदा। चोर इहो ॿुधी ख़ुशि थी विया। उन्हनि सोचियो त वाह, माल त सिधो खूह में आहे। ग़ुलाम हुसैन ऐं संदसि ज़ाल ॿाहिरां खूह वटि विया। ग़ुलाम हुसैन हिकु वॾो संदूक खणी आयो, पर उन में सिर्फ़ु पथर हुआ। हुन इहो संदूक खूह में उछलाए छॾियो। पाणी में वॾो छपिको थियो। ग़ुलाम हुसैन ज़ोर सां चयो, हाणे महफ़ूज़ आहिनि। को बि चोर हुजे त बि न कढी सघंदो। पोइ ग़ुलाम हुसैन आराम सां घर अंदरि हलियो वियो ऐं सुम्हण जो नाटक करणु लॻो। चोर लिकी लिकी खूह वटि आया। हिकु चोर चयो, हल संदूक कढूं। ॿिए चोर चयो, पर पाणी त घणो आहे। पहिरें चोर चयसि, को मसइलो न आहे, पाणी कढूं था, बसि पोइ छा। हू ॿई चोर सॼी राति डोल सां पाणी कढंदा रहिया। हिकु डोल, ॿियो डोल, टियों डोल, पर खूह ख़ाली थियण जो नालो ई न वठे। सुबुह जो सिजु निकितो। ॻोठ जा माण्हू ॿाहिरि निकिता। उन्हनि ॾिठो त ॿ चोर खूह मां पाणी कढी रहिया आहिनि ऐं पघर में भञल आहिनि। ग़ुलाम हुसैन बि ॿाहिरि आयो ऐं खिलंदे चयो, अड़े भाइरो, सॼी राति मुंहिंजे बाग़ खे पाणी ॾिनो अथव, वॾी महिरबानी। ॻोठ वारा ज़ोर ज़ोर सां खिलणु लॻा। चोर सम्झी विया त इहे बेवकूफ़ बणिजी विया आहिनि। हू शर्मिंदगी में उतां ई भॼी विया। उन ॾींहं खां पोइ ॻोठ में जॾहिं बि को मज़ाहिया ॻाल्हि कंदो हो त माण्हू चवंदा हुआ, भाई ग़ुलाम हुसैन जहिड़ो अक़ल रख। ऐं ग़ुलाम हुसैन जी इहा ॻाल्हि पूरे इलाइक़े में मशहूरु थी वई त चालाकी सां वॾे खां वॾो मसइलो बि खिलंदे हल थी सघे थो। दोस्तों, हीअ हुई असांजी अॼु जी कहाणी। उमेदु कयां थो त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। ऐं दोस्तों, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारंदा। अल्लाह हाफ़िज़।